अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां तमाम ज़बरदस्त न्यूज़ आहे जेके एस्पेरेंट्स आहिनि 2025 जा उन्हनि जे लाइ। त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी इंतज़ामिया 2 डिग्री प्रोग्राम्स अनाउंस कया आहिनि फर्दर एडमिशन 2025 जे लाइ। इन में 1 डिग्री प्रोग्राम आहे इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर, जेको पहिरियां सिर्फ़ मेन कैंपस में हलंदो हो, हाणे उनखे हैदराबाद कैंपस में भी शिफ्ट कयो वियो आहे। त हाणे तव्हांखे जेको आहे एस्पेरेंट्स इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर जा मेन कैंपस में भी अप्लाई करे सघनि था ऐं हैदराबाद में भी अप्लाई करे सघनि था। ऐं ॿियो जेको डिग्री प्रोग्राम आहे BS अकाउंटिंग एंड फाइनेंस, त ही तमामु ज़बरदस्त एमर्जिंग एंड मार्केट ओरिएंटेड डिग्री प्रोग्राम अनाउंस कयो वियो आहे। इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स एंड मैनेजमेंट में BS अकाउंटिंग एंड फाइनेंस इंतहाई एमर्जिंग एंड मार्केट ओरिएंटेड डिग्री प्रोग्राम आहे। जीअं त अकाउंटिंग एंड फाइनेंस जी फील्ड हर ऑर्गेनाइज, चाहे उहा पब्लिक सेक्टर ऑर्गेनाइजेशन आहे, NGO आहे, बैंक्स आहिनि, त विदाउट अकाउंटिंग एंड फाइनेंस को भी इदारो नथो हली सघे। त हिन जी हिकु तमामु वसी फील्ड आहे अकाउंटिंग एंड फाइनेंस जी। आफ्टर द ग्रेजुएशन तमामु ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जंहिंमें अकाउंटेंट आहिनि, जूनियर एडिटर्स आहिनि, सीनियर एडिटर्स आहिनि ऐं घणे खां घणी जेको आहे वसी फील्ड आहे इन अकाउंटिंग एंड फाइनेंस सां रिलेटेड। त काफ़ी कैंडिडेट्स खे मां सजेस्ट कंदुसि BS अकाउंटिंग एंड फाइनेंस में। ऐं ही BS अकाउंटिंग एंड फाइनेंस जेको आहे इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स एंड मैनेजमेंट जेको आहे इन जो क्लासिस थींदियूं आहे। इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स एंड मैनेजमेंट यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे हिकु बहितरीन इंस्टीट्यूट्स मां इंस्टीट्यूट्स आहे, जंहिंमें क्लासरूम्स जी ॻाल्हि कजे, क्लासरूम जेके मॉडर्न क्लासरूम्स चया वेंदा आहिनि, बाक़ाइदे उन तरीक़े जा क्लासरूम्स आहिनि, डिजिटल बोर्ड्स आहिनि। टीचर्स ऐं फैकल्टी जी ॻाल्हि कजे, तमामु ज़बरदस्त PhD होल्डर फैकल्टी मेंबर्स आहिनि। ऐं उन खां अलावा इन्वायरमेंट जी ॻाल्हि कजे, इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स एंड मैनेजमेंट में तव्हांखे इंतहाई नीट एंड क्लीन इन्वायरमेंट मिलंदो, हर तरफ़ ग्रीनरी, उन सां गॾोगॾु ऐं ओवरऑल जेको स्ट्रक्चर आहे इंस्टीट्यूट जो तमामु बहितरीन आहे। त मां काफ़ी कैंडिडेट्स खे सजेस्ट कंदुसि त हू पंहिंजी चॉइस में BS अकाउंटिंग एंड फाइनेंस ज़रूर चॉइस रखनि। ऐं इहो सेम BS अकाउंटिंग एंड फाइनेंस डिसिप्लिन सिंध यूनिवर्सिटी जे कैंपस जेको आहे लाड़ कैंपस आहे, जेको बदीन में आहे, उन में भी अनाउंस कयो वियो आहे। त जेके बदीन में रहनि था या आसपास में रहनि था, त उहे पंहिंजी चॉइस लाड़ कैंपस बदीन रखी सघंदा। ऐं जे पूरी सिंध मां मेन कैंपस में पढ़णु अचनि था, त उन्हनि जे लाइ जेको आहे BS अकाउंटिंग एंड फाइनेंस इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स एंड मैनेजमेंट यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो में अनाउंस कयो आहे। त उहे पंहिंजी चॉइस जेको आहे एज़ अ मेन कैंपस में BS अकाउंटिंग एंड फाइनेंस रखी सघंदा। उमेद कयूं था तव्हांखे हीअ इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।